दोस्तीअ में एॾो वॾो धोखो। ॿ हिकिड़ा घाटा दोस्त हुया पाण में। असांजा ॿ हिकिड़ा दोस्त आहिनि, मोहम्मद सुलेमान शेख ऐं ज़ाहिद भुट्टो। महिरबानी उनजी, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ॿ हिकिड़ा दोस्त हुया, तमामु वॾी यारी हुई उन्हनि जी। माण्हू उन्हनि जा मिसाल ॾींदा हुया। उन्हनि में हिकु हुयो ग़रीब ऐं ॿियो हुयो वरी पैसे वारो। जेको ग़रीब हुयो उहो वीचारो मज़दूरी कंदो हुयो। एकड़ ॾेढ ज़मीन जो पंहिंजो हुयुसि, पर उन मां छा थिए, पोइ महिनत मज़दूरी पियो कंदो हो। पोइ उनखे पंहिंजे दोस्त चयो, जेको पैसे वारो हुयो, उन चयो, ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो यार ई घाटो, ॿिए कंहिं मुंहिंजी दोस्ती आहे कान। हाणे मां तोखे पैसा ॾियां थो, तूं ॿाहिरि मुल्क वञ कमाइण जे लाइ। हुन चयो, मां ॿाहिरि मुल्क त वञा कमाइण खां, पर मुंहिंजी माउ कुराड़ी आहे, मुंहिंजो पीउ कुराड़ो आहे, ऐं जवान भेण घर में आहे, मां घर खे कीअं फिटी करे वञा। चई त सफ़ा को तूं चरियो आहीं, मां तुंहिंजो दोस्त न आहियां, सम्झ मां तुंहिंजो भाउ आहियां। तूं वञ ॿाहिरि मुल्क, मां तोखे पैसा ॾियां थो, ॿाहिरि मुल्क वञी तूं वञी कमाए, त ॾिस त तूं कीअं ख़ुशहाल थी थो वञी। हिते तूं वञी थो महिनत मज़दूरी करी थो, पूरी तुंहिंजी कोन थी पवे, रोज़ु रोज़ु कम ते वञी थो। यार इहा ॻाल्हि मूंखे नथी वणे, मूंखे इहो बर्दाश्त कोन थो थिए त मुंहिंजो यार ॾुखनि में हुजे। इन जे करे मां तोखे कुझु पैसा ॾियां थो, तूं हितां हलियो वञ ॿाहिरि मुल्क। हिन बि चयो, यार हाणे मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ आहे, सलाह मूंखे सुठी थो ॾिए, पैसा बि ॾिए थो, सो हाणे ॿाहिरि मुल्क निकिरी वञा, साल वञी हणी वरी मोटी अचां, तेसिताईं गंज थी वेंदो। वाक़ई हिते वञा थो मज़दूरी ते पूरी कान थी पवे, पेट कुटे पेट पिया था खाऊं। अचे पंहिंजे माउ पीउ खे चई त फिलाणो मुंहिंजो जेको यार आहे, चई हा, चई उहो मूंखे पैसा ॾिए थो, चए थो तूं वञ ॿाहिरि मुल्क, समूरो ख़र्च मां थो कयां, पोइ तव्हांजी सलाह कहिड़ी आहे। हिन खे पंहिंजे पीउ मां चयो, पुट ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी जवान भेण घर में आहे, ॿियो तोखे भाउ कोन्हे को। हाणे असां बि कुराड़ा थी विया आहियूं, असांजी सलाह इहा आहे त तूं हिते ई हुज, जेको पंहिंजो एकड़ ॾेढ आहे ज़मीन जो इहो आबाद कर, ॿी महिनत मज़दूरी हिते ई पियो कर, तूं गुज़ारो थिए थो पियो। चई न, हो मुंहिंजो दोस्त आहे घाटो, हो मूंखे पैसा थो ॾिए, समूरो ख़र्च थो करे। चई अॼुकल्ह जे दौर में समूरो ख़र्च करणु बग़ैर के लालच जे ॾुखियो कमु आहे इहो। खणी थोरा थका पैसा खुटनि त खणी ॿी ॻाल्हि आहे, या वरी हिकिड़ा 5-8 दोस्त गॾाए पैसा ॾियनि त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हिकु दोस्त एतिरा वॾा पैसा जेको तोखे ॾिए थो, जॾहिं असांजी दिलि में इहो डुप थो थिए त छाकाणि तोखे एतिरा पैसा हो ॾिए थो ॿाहिरि मुल्क वञण जे लाइ। हिते बुख पिया था मरूं, हिते असांखे नथो ॾे। हिते तोखे ॾे, उहो ज़मीनदार आहे, हुन वटि ज़मीन आहे, अन्न जा गोदाम भरियल अथसि, उतो तोखे छो नथो ॾे अन्न, अदा मां तोखे अन्न ॾियां थो, तूं वञी खा। चई न, हो मुंहिंजो दोस्त आहे, भाइरनि जहिड़ो दोस्त आहे, तव्हांखे ख़बर आहे, त हो त मूंखे चए थो ॿाहिरि मुल्क में तूं तरक़ी कर, त मां ॿाहिरि मुल्क ईंदुसि। चई वाह ठीकु आहे, तूं भली वञ। अचे पे दोस्त खे चई ठीकु आहे, हल पासपोर्ट ठाराए मुंहिंजो। हुन ओॾी महिल पासपोर्ट ठारायो हुनजो, वञी हुते एजेंसी में वञी ॾिनऊं, पोइ वीज़ा ते या कहिड़े बि तरीक़े सां जेके 2-3 लख ख़र्च लॻो, उहो ख़र्च करे उतां हिन खे मोकिले छॾियईं ॿाहिरि मुल्क। पोइ सऊदी या दुबई हले वियो ओॾे, तो हिन ॻाल्हाए त फ़ोन ते, चई ॾे हलवाल, चई तूं गणती न कर, मां जो आहियां, तुंहिंजे घर जो मां ख़्यालु कंदुसि न, तूं बेफ़िक्र थी कमाए। चई मूंखे गणती थिए थी, पंहिंजी भेण जी, जवान भेण आहे, ऐं मुंहिंजो पीउ मां कुराड़ा आहिनि। चई तूं गणती न कर, मां जो आहियां, मां तुंहिंजे घर वेंदो आहियां, चकर लॻाईंदो आहियां कॾहिं कॾहिं। हिन जो ठीकु आहे। जॾहिं हिन खे महीनो 2 गुज़रियो त हिन ॾे फ़ोन आई, चई वाह ख़बर ॿुधई, चई कहिड़ी, चई तूं वारी भेण खे खणी वियो, तूं वारो यार। चई इहो छा था चओ तव्हां? चई हा इहा ई ॻाल्हि आहे, तूं वारी भेण खे खणी वियो, तूं वारो यार। हिते साईं हिन जा ताक निकिरी विया, जंहिं कम ते बीठो हुयो त उते ई वेही रहियो, बसि कहिड़ो हाणे कमु करे।
चेर मुंहिंजो ॿाहिरि जहिड़ो दोस्त माना हिन ख़र्च इन जे करे कयो मूंखे हेॾे कढण खां। सो ओॾी महिल जो हाणे सोचण में वेही रहियो त हाणे मां छा कयां। सोचियो अची हाणे बसि वञा, ॿियो छा कयां भला। चई हाणे 2 टे ॾींहं कमुकार करे पट सट करे बसि वञा हाणे टिकेट करे। ईअं पट सट करण में लॻी वियो। 5-10 ॾींहं हिनखे गुज़रिया त फ़ोन आयो त मथां पंहिंजी माउ हिन सां ॻाल्हायो। चई बा ख़बर ॿुधई? चई कहिड़ी? चई बा तूं वारे पीउ जेको ख़ुदकशी करे छॾी। चई मां छो? चई ओड़े पाड़े वारा उनखे ताना पिया ॾियनि, मेणा पिया ॾियनि। चई इहो तव्हांजो हुयो दोस्तो तुंहिंजे पुट जो? इन सां हुयसि यारी जो हिनखे ॿाहिरि मुल्क कढी तूं वारी धीउ खे खणी ठका ॾिनो हुन? इहा ई यारी तुंहिंजे पुट जी? इहो त दोस्त? सो इहे ताना बर्दाश्त न करे सघियो ऐं ख़ुदकशी करे छॾियईं। हिन चयो पंहिंजी माउ खे, चई मां हाणे ॻाल्हि ॿुध, तबाही त असांजी थी वई। हाणे जेको बि आहे माल मता ज़मीन सभु खपाए। मां बि अची वेंदुसि हाणे 2 टे ॾींहंनि में। हुन छा कयो, सभु कुझु हुन खपायो। हे हितो जीअं जो उते वियो। उते वियो त हाणे ताईं ग़रीब माण्हू जो केरु आहे। ऐं हो जेके आहे सो ताक़त वारा हुया। जेको हिनजी भेण खणी वियो उन्हनि करे बि कुझु न पियो सघे। उनजे वॾनि चयो हिनखे, वाह हाणे तोखां 5 रुपया खणी ॾियूं था हे हो। हिन चयो मूंखे 5 रुपया न खपनि, न वरी मां फ़ैसिलो ई कराईंदुसि। राति जे पेट में पंहिंजी माउ खे वठी लॾो खणी उतां निकितो। चई हाणे हिते कहिड़ो रहणु आहे? पीउ मुंहिंजो ताननि मां तंग थी ख़ुदकशी करे छॾी। मुंहिंजो ॿाहिरि जहिड़ो दोस्त जेको हेॾो वॾो मूंसां धोखो करे वियो। हाणे हिन ॻोठ में रहणु अजाई आहे। हाणे तर जूई मट कंदुसि। बसि सम्झ त मां हिन ॻोठ वारनि तर वारनि जे लाइ सम्झ मां मरी वियसि। पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो बि खपाए, घर खपाए, राति जे पेट जो लॾो खणी हलियो वियो त वरी माना ज़ाहिर न थियो त वियो काॾे ऐं काथे आहे। हो त जेको त हिन जी भेण सां शादी करे उते ई रहणु लॻो ॻोठ में ई। पर हुनजी ख़बर ई कान पई त वियो काॾे। ऐं हिननि जी निंड अञा ताईं माना जेका त फिटल आहे त ख़बर न आहे अलाए काॾे वियो, अलाए छा कंदो। सभु दोस्तो ईअं ई हूंदा आहिनि घणा माण्हू जेके गैरत, इहा बि हिकिड़ी गैरत आहे जो सभु कुझु पंहिंजो खपाए पुॼी न पियो सघे। सभु कुझु खपाए पंहिंजो लॾो खयो हलियो वियो। हाणे निंड हुनजी फिटी वई जेके पैसे वारा माण्हू हुआ। हाणे खुटको त थियो न, वाह हितो मां मिल्कियत खपाए हलियो वियो, ख़बर न अलाए छा कंदो। पोइ हाणे उहो करे या न करे, पर हिननि जो सम्झ त जीअण जंजाल थी वियो। हिननि खे त निंड न हूंदी न हाणे। ऐं पर उहो दोस्ती खे बि हुन कोन ॾिठो त दोस्त आहे मुंहिंजो। यानी की हुनजी भेण में अखियूं विझी हुनखे पैसा ॾेई ॿाहिरि मुल्क कढी छॾियईं। सो काफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि। सभु दोस्तियूं सचियूं न आहिनि हूंदियूं। मथां कोई चए त फलाणो मुंहिंजो सचो दोस्त आहे। सभु दोस्त हिकु जहिड़ा बि न आहिनि। के दोस्त सचा बि आहिनि, पर हाणे यानी की ईअं वञी दोस्त बताइनि जीअं माना अटे में को लूणु बराबरि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।